जमायत उलमा इस्लाम पनो आकिल तरफ़ा मुख्बी अब्दुल कुदूस जसकानी ऐं मासूम इफ्तिखार जसकानी समेत ॿियनि मुख्बिन जी बाज़ियाबी ऐं बदअमनी ख़िलाफ़ शाही बाज़ार ईदगाह चौक खां चोंगा स्टॉप क़ौमी शाहराह ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी JUI तालिक़े पनो आकिल जे अमीर ग़ुलामुल्लाह आलिजवी, मौलाना अली अकबर अब्बासी, सैफुल्लाह समायर, मौलाना रफ़ीक मीरानी, समाजी अॻवान बेखुद बलोच, स्टेप फाउंडेशन के अॻवान असद चाचड़, इसहाक जसकानी, अब्दुल रज़ाक जसकानी, अब्दुल अलीम जसकानी ऐं ॿियनि कई। एहतजाजी मुज़ाहिरो क़ौमी शाहराह वटि एहतजाजी जलसे में तब्दील थी वियो, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुख़बिन खे धाड़ेलनि वटि 2 महीना थियण वारा आहिनि। हिन महिल ताईं पुलिस इंतज़ामिया को ख़ासि क़दम नाहे खयो। पुलिस अञा ताईं रुगो दिलासा ॾींदी रही आहे। होॾां मुख़बिन जे घरनि में बुख बदहाली ऐं रोॾे राड़ो आहे। अॻवाननि वधीक चयो त हिन वक़्तु पूरो पनो आकिल अगवा इंडस्ट्री बणियल आहे, जेकॾहिं अवाम ख़ुदि ऐं परेशानी जे आलम में आहे। JUI क़यादत ऐलान कंदे चयो त 8 ॾींहनि जे अंदरि मुख़बी बाज़ियाब न थिया त असांजो ईंदड़ क़दम तमामु सख़्तु हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची